नास्रीन तलहार में सिंध ग्रामर स्कूल में बेहतर कारकर्दगी ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में इनाम विराया विया। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था रुस्तम अली कहेरी जी हिन रिपोर्ट में। सिंध ग्रामर स्कूल तलहार में शागिर्दनि लाइ शाह व सचल क्विज़ मुक़ाबला मुनक़िद कया विया, जंहिंमें तलहार जे मुख़्तलिफ़ प्राइवेट ऐं सरकारी स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिसो वरितो। प्रोग्राम में साबिक़ा IT वज़ीर तंज़ीला कंबरानी, टाउन कमेटी तलहार जे चेयरमैन मीर अब्दुल अज़ीज़ जमाली महिमान ख़ास तौर शिरकत कई। प्रोग्राम में प्राइमरी ऐं हाई स्कूल जे शागिर्दनि खे सीनियर ऐं जूनियर कैटेगरी में विरायो वियो, जंहिंमें सीनियर कैटेगरी में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जी टीम पहिरीं पोजीशन हासिल कई, जिन खे तंज़ीला कंबरानी ऐं मीर अब्दुल अज़ीज़ जमाली पारां कैश इनाम पिणु ॾिना विया। उन ई मौक़े ते इन्हनि धरती TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जो दौर जेको आहे सो रटाफिकेशन जो कोन्हे। अॼु जो दौर टैलेंट जो दौर आहे ऐं उन लाइ ज़रूरी आहे त टैलेंट हंट जहिड़ा मुक़ाबला थींदा रहनि, ताकी असांजे ॿारनि खे इहो सम्झ में अचे त हाणे टैलेंट जो मतिलबु कापियूं भरण या पना भरण कोन्हे। हाणे सम्झण ऐं सम्झी पोइ सभई सवालनि जा जवाब हिकु झटि में ॾेई वञणु, इहो टैलेंट आहे। जेकॾहिं असां इहो न कयो त असां दुनिया खां पुठियां रहिजी वेंदासीं। पोइ असां उहा ई ग़लती कंदासीं जेका नोकिया कंपनी वारनि कई, जिन सभु कुझु सही कयो लेकिन दुनिया जी रेस में हींअर किथे बि मौजूदु न आहे। प्रोग्राम जो जेको मेन मौज़ू हुयो उहो हुयो शाह ऐं सचल, जंहिंजे बारे में तमामु घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे, छो त जेके शाह ऐं सचल आहे उहो असांजे सिंध जी जेका आहे सकाफ़त खे जेका आहे सो एलोबरेट कनि था ऐं अहिड़ा प्रोग्राम तलहार में तमामु घटि थियनि था। असां इलाही सुठी महिनत सां इलाही सुठो प्रोग्राम कयो, जंहिंसां ॿारनि खां अलावा असां में ख़ुदि में इलाही सुठो नॉलेज पैदा थी। असांजो बुनियादी मक़सदु इहो आहे त असां ॿारनि में पंहिंजे जेके क्लासिकल शाइर आहिनि, आलिम अदीब वॾा वॾा जेके आहिनि, जंहिंजे करे सिंध ज़िंदा आहे, त उन्हनि जे बारे में ॿारनि में सुजाॻी पैदा करियूं ताकी उन्हनि खे मालूमात बि थिए। अहिड़ा प्रोग्राम ज़रूरी आहिनि ऐं हमेशह हिन ॻाल्हि जो रहियो आहे त स्कूलनि में निसाब सां गॾु गैर निसाबी सरगर्मियूं इंतिहा ज़रूरी आहिनि त ॿारनि जी ज़हनी नशोनुमा थिए थी ऐं अॻिते वधण जी सलाहियत थिए थी। हीउ प्रोग्राम तलहार लेवल ते तमामु बहितरीनु प्रोग्राम थी रहियो आहे ऐं उन सां ॿारनि में जेको आहे जो टैलेंट उभरंदो ऐं ॿारनि खे जेको आहे सो नॉलेज मिलंदी शाह ऐं सचल जे बारे में। इहे असांजा क़ौमी हीरोज़ आहिनि जेके माना असां उन्हनि खे उजागर करण में, उनखे तकलीफ़ करण में, उन्हनि खे सम्झण में, सोचण में इलाही हिम्मत करण जी ज़रूरत आहे असांजे ॿारनि खे। कैमरा टीम सां गॾु रुस्तम अली कहेरी, धरती न्यूज़ तलहार।